जीवन का कल्याण करो सब जीवों का कल्याण करो सब जीवन का कल्याण करो सब जीवन का कल्याण जीवन का कल्याण करो सब जीवन का कल्याण जीवन का कल्याण करो सब जीवन का कल्याण दीन दयालु अर्ज हमारा सुनिए देकर कान दीन दयालु अर्ज हमारा सुनिए देकर कान करो सब जीवन का कल्याण करो सब जीवन का कल्याण महाभयानक देख समय को डरपत सकल जहान महाभयानक देख समय को डरपत सकल जहान महाभयानक देख जगत समय को सरपत सकल जहान महाभयानक देख समय को डरपत सकल जहान कृपा कर सब जीवों को तुम देवो निर्भय दान कृपा कर सब जीवों को तुम देवो निर्भय दान करो सब जीवन का कल्याण करो सब जीवन का कल्याण भवसागर के घोर चक्कर में भर मत जीव अज्ञान भवसागर के घोर चक्कर में भर मत जीव अजान भवसागर के घोर चक्कर में धर्मत जीव अज्ञान भवसागर के घोर चक्कर में भर मत जीव अजान चरण कमल की नाव चढ़ा कर पार करो भगवान चरण कमल की नाव चढ़ा कर पार करो भगवान करो सब जीवन का कल्याण करो सब जीवन का कल्याण संकट मोचन भव दुख भंजन तेरा नाम सुजान 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 दुख हरो सब जीवन के तुम अपना बिरद पछान दुख हरो सब जीवन के तुम अपना बिरद पछान करो सब जीवन का कल्याण करो सब जीवों का कल्याण कहे त्यों कर जोड़ अरदासा मेहर करे मेहरबान कहे त्यों कर जोड़ अरदासा मेहर करे मेहरबान कहे त्यों कर जोड़ अरदासा मेहर करो मेहरबान कहे त्यों कर जोड़ अरदासा मेहर करे मेहरबान सब जीवन को देवो प्रभु शांति सुमत गुण ज्ञान सब जीवन को देवो प्रभु शांति सुमत गुण ज्ञान करो सब जीवन का कल्याण करो सब जीवों का कल्याण करो सगु जीवन का कल्याण करो सब जीवों का कल्याण
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परमादरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। संसार में भगवान खे प्रार्थना माण्हू कॾहिं डपु लॻंदो आहे न। केतिरी ताक़त वार कल्ह जेको माण्हू किथे पियो घुमे अॼु किथे आहे। रावण खे ख़बर न हुई त कोई मुंहिंजे मथां हीअं मौत ईंदो, ख़बर हुअसि, वेदनि जो ॼाणो हो, पर हुननि खे त महापुरुषनि जा मिसाल छो ईंदा आहिनि जिन भई फिल्म में कहिड़ो बि वॾो हीरो हुजे, रोल कहिड़ो बि करे पैसा वठंदो आहे ऐं ॾाढा पैसा वठंदो आहे। मां त अलाए हिकिड़ो कहिड़ी पिक्चर ॾिठी ख़बर न आहे, नाला वाला ख़बर न हूंदी आहे, ईअं ई ॾिसंदो आहियां टीवीअ में, त हिकिड़ो विलेन हो, हीरो खां वधीक पैसा पियो घुरे, वधीक पैसा। हीरो वठे लख रुपया, लख त कोन वठंदा आहिनि, अलाए घणा वठंदा आहिनि, पर हू 1.5 गुणा पैसा वठे। हीअ त चङो थियो हा न। हीरो जा पैसा सम्झो भाई लख रुपया त हुनजा 1.5 लख रुपया, सम्झो हुनजो करोड़ त हू 1.5 करोड़ वठे ऐं उनखां वधीक हले। चङी ॻाल्हि थी पूछो, ज़मानो कहिड़ो अची वियो आहे, पर हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिसाबु आहे। संसार में भले केरु केतिरो बि ऊचो हुजे, किरंदो कीअं ख़बर ई न पवंदी आहे। भॻवान जे अॻियां हिसाबु किताबु अवलो आहे। केतिरो ऊचो माण्हू हलंदो आहे, आसमान खां बि मथे हलंदो आहे। थींदो त आसमान खां मथे कुझु न आहे, पर सम्झण जे ख़्याल खां आसमान खां मथे हलंदो आहे ऐं धरती खां हेठि किरी पवंदा। धरतीअ खां हेठि किरी पवंदो आहे, ख़बर कोन पवंदी आहे त कीअं थियो, छा थियो। संसार में कोई अभिमान वारी जाइ कोन्हे। हर हिकु जेको हिन संसार में हलियो आहे न, भॻवान जी प्रार्थना करे हलियो आहे। न ॿुधी आहे भई भॻवान तुंहिंजी लीला ॾिसी त आऊं त डिॼी थो वञा, छा करे सघे माण्हू, पर सभु ॾिसी करे तुंहिंजी शरण वरिती, भई हाणे तूं ई कोई पार कर। ओ मेरे सतगुर स्वामी भवसागर से तारो, ओ मेरे सतगुर स्वामी 343 भवसागर से तारो। सतगुर ओ मेरे सतगुर स्वामी भवसागर से तारो, मेरे सतगुर स्वामी भवसागर से तारो। जैसे तैसे तेरे हैं हम तेरे दर पे आए, जैसा तैसा तेरा हूँ मैं तेरे दर पे आए। जैसे तैसे तेरे हैं हम तेरे दर पे आए, जैसे तैसे तेरे हम तेरे दर पर आए। तुम बिन मेरा और न कोई मेरी करो सहाय, तुम बिन मेरा और न कोई मेरी करो सहाय। पतित पावन है नाम तुम्हारा मैं हूँ पापी भारी, पतित पावन है नाम तुम्हारा मैं पापी भारी। दीन दुखी मैं दर का भिखारी तुम दाता उपकारी, दीन दुखी मैं दर का भिखारी तुम दाता उपकारी। ओ मेरे सतगुरु स्वामी
भवसागर से तारो। ओ मेरे सतगुरु स्वामी भवसागर से तारो। बिरद तुम्हारा शरण पालक है, मैं हूँ शरणी तेरी। बिरद तुम्हारा शरण पालक है, मैं हूँ शरणी तेरी। कहेते हूँ मुझ पार उतारो, नाव पुरानी मेरी। कहते हूँ मुझ पार उतारो, नाव पुरानी मेरी। कहते हूँ मुझ पार उतारो, नाव पुरानी मेरी। कहते हूँ मुझ पार उतारो, नाव पुरानी मेरी। जैसे तैसे तेरे हैं हम, तेरे दर पे आए। जैसे तैसे तेरे हैं हम, तेरे दर पे आए। जैसे तैसे तेरे हैं हम, तेरे दर पे आए। जैसे तैसे तेरे हैं हम, तेरे दर पर आए। तुम बिन कोई और नहीं है, तुम ही करो सहाय। तुम बिन कोई और नहीं है, तुम्हारी करो सहाय। तुझे बिन मेरा मेरा हमारा और न कोई है, हमारा भी कर सकते। तुम बिन मेरा और नहीं है, तुम ही करो सहाय। तुम बिन मेरा और नहीं है, मेरी करो सहाय। हे मेरे सतगुरु स्वामी, हे मेरे सतगुरु स्वामी, भवसागर से तारो। हे मेरे सतगुरु स्वामी भवसागर से तारो। मुझे भवसागर से तारो। मुझे भवसागर से तारो। भगवान जी शरण खां सवाइ ॿियो आहे ई कान। परमात्मा भगवान श्री कृष्ण गीता में इहा ॻाल्हि साफ़ लिखी आहे, हिन संसार में कोई न तरे, मुंहिंजी माया खां कोई न तरे। हिकिड़ो तरी सघे थो, केरु तरी सघे थो? ये मामेव ये प्रपद्यन्ते माया में ताम तरंती ते। चई मुंहिंजी माया अहिड़ी ज़बरदस्त आहे, ख़बर ई न पवंदी आहे कंहिंखे। हो सम्झंदो माया मुंहिंजी आहे, तुंहिंजी आहे छा? तेरी है न मेरी है, ये खाक की ढेरी है, तुंहिंजी छाजी आहे? पर माण्हू हिन ते माया ते, बल ते, शक्तिअ ते ॾाढो अपमान कंदो आहे। हुन प्रहलाद भगत जे काके भगवान खां ॾाढी युद्ध कई पाणीअ जे अंदरि। भगवान छा कयो, पृथ्वीअ खे खईं पंहिंजे ॾंदनि ते ऐं हुन सां विढ़ण लॻो। वरी पृथ्वी खे ॾंदनि सां ईअं मथे जी ॿार जेसि ताईं छोकिरी हूंदी आहे न होशियारु, बाल जी रांदि कंदियूं आहिनि। कीअं कंदा आहियूं? हीअं 3 धका बि हणंदियूं आहिनि, पकिड़े वठंदियूं आहिनि, हिकु ताड़ी न, हीअं बाल मथे फिटी कंदियूं। ॾिठो आहे के? हा, मिसाल घणा धका वधि में वधि ॾिठा आहिनि तव्हां? 5। हीअं त 4 थिया। मूंखां न ईंदा, एतिरे में झले वठे। भॻवानु इन खां होशियारु हो ऐं ईअं पृथ्वी खे मथे ईअं फिटी करे पंहिंजे ॾंद सां हीअं ॾंदासीं न सूअर खे ॿ त उहे मथे फिटी करे ऐं हिन सां मलूं करे वरी जीअं किरे त हुनखे वापसि पृथ्वी खे खणी वठे। न पाणीअ में धीरे धीरे किरंदी आहे, ख़बर अथव? चंड ते जंप पिया ॾियनि, पोइ हीअं हीअं मथे थियनि जल्दी, वरी किरनि पिया धीरे 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 पिया किरनि। त इहे पृथ्वी किरे पई, है न? सीन ॾिसो भई, समुंड जे अंदरि भॻवानु ईअं पृथ्वी फिटी कई मथे, त मथे त हली वई, हाणे किरंदी पाणीअ में त धीरे धीरे किरंदी। तेसि ताईं भॻवानु हुनखे 2 टे बाजोलियूं हणी, 2 टे मुकूं हणी, 2 टे हेठि मथे छा गुलाटियूं खाराए ऐं हुनखे फिटी करे वरी पृथ्वी खे खणी
वरी हुनखे ॿ टे गुलाटियूं खाराए वरी अची पृथ्वी खणे ताड़ियूं कोन पियो ॼाए ऐं हिकिड़ी गुलाटी पियो खाराएसि भॻवानु कंहिंखे कंहिंखे पियो खाराए हिरणाक्ष माना अखियूं उन जूं ख़ाली सोन जूं गोल्डन आई हो उनजो भाव ॾिसे पियो माना पहलाज भगत जो पीउ वरी ॾिसे पियो नंढड़ो ॿार हो यार ही आतंकवादी केरु न ॾिसंदा न हिनखे मारी त हुनखे पुठियां ईअं आहे न त उहो आतंकवादी ठही वियो केरु चई मुंहिंजे भाउ खे हिन मारियो मां हिनखे कीअं न कीअं मारींदुमि एतिरो न पियो सम्झे भई मुंहिंजो भाउ हेॾी ताक़त वारो इहो ई मरी थो वञे हिन जॻह त मूंखे छॾींदो ई पर हुनखे ॻाल्हि सम्झ में पंहिंजी आई जीवन में भॻवानु हिन माया अहिड़ी ठाही आहे हर कंहिंखे पंहिंजी ॻाल्हि नज़र ईंदी आहे तव्हांखे पंहिंजी दुनिया नज़र ईंदी मुंहिंजी न मूंखे वरी मुंहिंजी नज़र ईंदी तव्हांजी न हर हिकु माण्हू पंहिंजे मौज में पंहिंजे मद में पंहिंजे अभिमान में मस्तु लॻो पियो चई दुनिया में ॾिसनि कोन था भई सभु माण्हू मरंदा अॼु ताईं हिकिड़ो बि रहियो कोन्हे पर वरी बि मां केॾी महिल मन में ईंदी मूंखे मां न मरंदुमि कीअं न कीअं भॻवान खे सिधो करे वेठा मारे वेठा रावण ई सोच ॾिठई कोन भई हरणाकश मरी वियो हरणाक्ष मरी वियो हरणकश्यप मरी वियो ॿिया हेतिरा दई त मरी विया कंहिंखे भॻवानु छॾियो कोन्हे पर न हुनखे पंहिंजी सम्झ में ईंदी आहे त हिन जे भाउ खे माना पहलाज भगत जे पीउ खे ॻाल्हि पंहिंजी सम्झ में आई चई आऊं भॻवान खां हीअं हीअं वर वठां पंहिंजे दिमाग़ सां सहस सियाणप लख होए हिकु न चले नाल भॻवान जी अॻियां कहिड़ी तुंहिंजी सियाणप हलंदी हुन 20 वरितई ॾींहं जो न मरां राति जो न मरां सुबुह जो न मरां शाम जो न मरां जेतिरो जेतिरो चए ठाहींदो वियो अंदरि न मरां ॿाहिरि न मरां पृथ्वीअ ते न मरां मथे आसमान में न मरां एतिरा 20 वर वरी गॾु कई वरी कंहिं महीने में न मरां कंहिं ॾींहं में न मरां भॻवानु अहिड़ो हिसाबु कयो महीनो क्षय थींदो आहे उहो ईंदो आहे 150 सालनि खां पोइ ईअं सम्झो अधु महीनो ईंदो आहे उहो 31 ताईं ईंदो आहे ऐं 31 खां पोइ जेके महीना थींदा आहिनि उन में जेकर को अधु मास अचे त उनखे वरी क्षय मास चइबो आहे उहो अधु मास न थींदो आहे उहो वरी भले हिते माना हुजनि त इहे हिकु दफ़ो ईअं अधु मास बि उन में हो क्षय मास बि उन में ई हो 2 दफ़ा आया हू जेके पुरुषोत्तम ईअं जंहिंखे जेतिरी ॼाण हुजे थोरा ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि आहे वरी धर्म सिंधु ग्रंथ में इन जो सॼो बयानु लिखियलु आहे कॾहिं ईंदो आहे किथे ईंदो आहे या हिते हींअर इहे पढ़ंदा न वेसाख जी कहिड़ी मांघ जी पोइ इन में या वेसाख वारे में कंहिं में मूंखे लिखियलु मूंखे ध्यानु कोन्हे कंहिं में लिखियलु कॾहिं में लिखियलु आहे ख़बर अथई लिखाए में तोखां पने ते भई केॾी महिल उणियनि सां वंड कयो फलाणे सां ईअं कयो फलाणे सां ईअं कयो हिसाबु पूरो लिखियलु आहे माना असांखे ॼाण कान्हे पर हिसाबु उनजो जेको भई फार्मूलो फिट आहे पको आहे कोई दिक़त वारी ॻाल्हि न आहे त अहिड़ो महीनो आयो जंहिंमें मां भई सम्झो कारकतन खां ऐं फगुण खां इन जे विच में हो कारकतन खां पोइ हो ऐं फगुण जे विच में हो कीअं न कीअं भॻवानु चयो हिनखे केर बि मार 20 ई वर भॻवानु पूरा कयोसीं मां पूरा कंदुमि तुंहिंजा वर बि हिकिड़ो बि वर हुनजो हलियो कोन ची अहिड़ो माण्हू मरी वियो वरी अहिड़ा माण्हू आहे जेके पंहिंजे इच्छा सां मरनि भई असां चाहियूं त मरूं न त न मरूं कंहिंखे ताक़त ई न आहे वरी हिकिड़ो भॻवान जी दया सां अहिड़ा माण्हू भॻवान 2 पैदा कया जिन जो मरणु लिखियलु ई कोन हो जिन जो मौत हुयो न कंहिंजे हथां अहिड़ा परमात्मा माण्हू पैदा कया कंहिंजो मौत लिखियलु ई न हाणे लिखियलु न त कीअं मरंदा हाणे केरु मारे ॿुधायो कोई तरीक़ो आहे भॻवानु चयो त हाणे ठीकु आहे हिननि खां हिसाबु किताबु कयूं था ऐं भॻवानु हुननि सां विढ़ण जे लाइ तयारु थियो 2 ॼणा हू हुआ ॿिन्ही जो मौत लिखियलु ई कोन हो ऐं भॻवानु हिन सां विढ़णु शुरू कयो अलाए केतिरो वक़्तु विढ़ंदा रहिया आख़िर हिकिड़े ॾींहुं हिननि खे आयो त हीअं भॻवान खे हीअं पकिड़े माना श्री विष्णु भॻवान खे पकिड़े ऐं हिकिड़े हीअं जोर सां जो धिको ॾिनी त 5-8 गोलाटियूं कए भॻवानु वञी परे पियो भॻवानु कमाल थी वियो पर भॻवानु वरी उथी करे वरी हिननि सां आयो विढ़ण जे लाइ त हिन खे अची वियो चई यार तुंहिंजे माउ खे शाबस एॾो तोखे खीरु पियारियो अथई
असां बजणा आहियूं ऐं तूं असां ॿिनि सां अकेलो पुॼी थो वञी, तोखे हीअं हेॾियूं गुलाडियूं खाए करे केरु उथंदो ई कोन्हे ऐं तूं वरी अची असां सां साम्हूं विढ़ण आयो आहीं। अॼु तो ते असां राज़ी आहियूं तुंहिंजे हिन विढ़ण ते, घुर जेकी घुरणो अथई। छा घुरी? भॻवान कोन थो चवे न, उहो दई था चवनि भॻवान खे, घुर जेकी घुरणो अथई भॻवान खे था चवनि। चईं पोइ ॾींदव? न ॾियो त? चईं कूड़ो तूं आहीं, असां न आहियूं, बेईमान तूं आहीं, असां न आहियूं। असां कॾहिं बेईमानी कई न आहे, ठगी कई न आहे, कंहिंसां ग़लति हलिया न आहियूं। असां दई तयूं, पंहिंजे ज़बान जा पका हूंदा आहियूं। तूं पको न आहीं, तूं ई फिरंदो आहीं। भॻवान खे ईअं पिया चवनि। मां बि ॾकां पियो, भॻवान खे कीअं था चवनि? भॻवानु ॿुधे पियो, वक़्त जी ॻाल्हि आहे भई, ॿुधणा था ॿुधई। पहलाज भगत जे काके बि भॻवान खे घटि वधि ॻाल्हायो, तूं हीअं आहीं, तूं हीअं आहीं, फलाणो आहीं, घणेई हुनखे घटि वधि चई। ऐं पढ़ी ॾिसजो वरी श्रीमद भागवत में भॻवान खे एॾो घटि वधि ॻाल्हायो अथई न, भॻवान खे डिॼनि ई कोन था साम्हूं। पर पुठ त तव्हां त भॻवान खे गाॾी ॾींदा, पर पुठ ॾींदा आहियो, साम्हूं करे ॾींदा। हिकिड़ो संत हो, छा पियो चए, हिकिड़े छोकिरे खे मूं सां गॾु भई मां वञा पियो स्कूटर ते, उन छोकिरे सां गॾु केॾा मूंखे वठी पियो वञे भोपाल में। त छोकिरो गॾु हले पियो, मूंखे पोइ मां ईअं चयोमांसि त मूंखे चई मां बि संतनि वटि वियुमि त मूंखे संत छा पिया चवनि, संतनि खे मुंहं ते गारियूं न ॾींदो कर, न ॾिजां। छा चई? संतनि खे मुंहं ते गारियूं न ॾिजनि, ईअं चई। त चई चओ? त चई मां बि चयो, मूंखे कहिड़ी ख़बर। त मुंहिंजो तूं साम्हूं ॾींदे भई पर पुठ ॾींदे छा? चई मूंखे संत बि ईअं चई त पर पुठ ॾींदे छा? चई हुन मूंखे ईअं पकड़ियो, मुंहिंजो सची ॻाल्हि न, तूं मुंहं ते ॾींदो त पर पुठ ॾींदे न गारियूं। त तव्हां भॻवान खे गारियूं ॾींदा आहियो, कीअं ॾींदा आहियो? हा चवंदा आहियो भॻवान खे ॼाण थोरी आहे, भॻवानु हीअं करे छॾ, घटि वधि चवंदा आहियो सभई। ऐं कंहिंजे मन मां घुमी न आयो आहियां, पर मूंखे ख़बर आहे न, सिधा माण्हू तव्हां बि ॾाढा आहियो भॻवान खे मुंहं ते। मां बि तव्हांखां सची ॻाल्हि आहे, केॾीमहिल भॻवान लाइ घटि वधि चयो अथव की न चयो अथव? साईं सदी आहे, सभु चवंदा आहिनि साईं, हीअ ॻाल्हि थोरी आहे। ईअं कीअं चइबो आहे भॻवान जे लाइ? असां संत ई चवंदा आहियूं यार आऊं त तो ते घणेई आसीसा कया, पर तुंहिंजो भॻवानु आहे न उहो बिगाड़े थो छॾे। हाणे आऊं ठाहिण वारो आहियां, भॻवानु बिगाड़ण वारो आहे। सही ॻाल्हि आहे, ग़लति ॻाल्हि आहे, इहो थींदो आहे कॾहिं? पर माण्हू साईं संतनि खे बि चवंदा आहिनि साईं हा बराबरि आहे, तव्हां असांजो घणेई था कयो, भॻवानु ई वेंदा असांजो खिटको उहो ई ऊंधो करे वेठो आहे। त हिन त मुंहं ते ई चई छॾीसि, घटि वधि ॻाल्हाई ॿिन्ही ॼणनि। चई असां ज़बान जा कूड़ा न आहियूं, दई तयूं। ज़बान कई माना कई, ज़बान वचन वचन कोई वाइदो कोन्ह न आहियूं। ज़बान सां हिकु दफ़ो चयोसीं माना चयोसीं। चई पर तंहिं हूंदे बि न ॾियो त? की चयोसीं न, तूं जेकी चवंदे सो हा कंदासीं, पहिरीं हा वठि पोइ ॻाल्हि। तोखां असां घबराईंदा न आहियूं, कंहिं ॻाल्हि जे लाइ परवाह असांखे न आहे। चई पोइ मां चाहियां थो त भई तव्हां ॿई मुंहिंजी मरो त मुंहिंजे हथां मरो। चई यार असांखे ख़ुशी आहे, अहिड़े पहलवान जे हथां मरण असांखे ख़ुशी आहे, कंहिं कमज़ोर सां थोरी मरंदासीं। तुंहिंजे हथां मरण असांखे क़बूल आहे। वॾनि न बि न कयनि, केतिरा दिलवरा हुआ, नालो तव्हांखे ख़बर हूंदी, ॾिसो तव्हांखे ई ख़बर आहे, प्रेम सां चओ श्री राम। पर भाई जीवन में हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे, इहो परमात्मा उनजी लीला अहिड़ी अजीब आहे जो हर को माण्हू मरंदो, न मरण वारा बि मरी विया, तव्हां सां रहंदासीं। इन करे भॻवान खां हर को डिॼंदो आहे, भॻवान खे प्रार्थना कंदो आहे। गुरू चवंदा प्रभु तुंहिंजे शरण में आहियूं, असांजी ॿेड़ी पुराणी आहे, तूं असांखे कीअं न कीअं मिड़ई पार कर, असां त ॾाढो ॾकूं था। तुंहिंजो हीअ तूं उन मुसीबत खां कोई मिड़ई असांखे बचाइजांइ। वो मुश्किल कुशा कर मुंहिंजी तूं ए माही, मुश्किल कुशा कर मुंहिंजी माही, वो मुश्किल कुशा कर मुंहिंजी तूं माही, मुश्किल कुशा कर मुंहिंजी ओ माही। तड़े
कढ तबाही तारे कढ तबाही तारे कढ तबाही तारे कढ तबाही तारे कढ तबाही सजण थियो सहाई तारे कढ तबाही सजण थियो सहाई वो मुश्किल कुशा कर मुश्किल कुशा कर भगवान खे प्रार्थना है प्रभु जेकर असांजे जीवन में काई मुश्किल अचे उनखे कुशा माना भाई तिनको करे छॾ मुश्किल कुशा कर मां ईअं छो थो अर्थ ॿुधायां इहो माण्हू अर्थ घटि सम्झंदा आहिनि मां बि कोन सम्झंदुसि पोइ मूंखे वरी कंहिं धीअ मां तव्हांखे सम्झायो थो न कंहिं वरी मूंखे सम्झायो दादा जिन आया त हिकिड़े ॾींहुं वेठा इहे ॻाल्हाए पिया चई मुश्किल आहे उनखे ईअं कुशा तिनको कख जहिड़ी करे छॾ चइबो न आहे भई कंडे मां सूरी थी वई छा चवंदा आहिनि हा हा उल्टो काई सूरी मुंहिंजे मथां हुजे न मुसीबत वॾी हुजे उनखे कंडे जहिड़ो सफ़ा माना न जहिड़े करे छॾ कंडो माना कुझु न कंडा त घणी ईअं खणी कबा आहिनि न कंडीअ जा ॿिया थोरी थो चवां कंडिया पोइ असां साईं टेऊं हारे जेका लॻे ई न अहिड़ो कुझु करे छॾ अचे जे अचानक का मुश्किल मथां अचे जे अचानक का मुश्किल मथां मूं अचे जे अचानक का मुश्किल मथां मूं उन्हीअ खे उते ई उन्हीअ खे उते ई दफ़न कर धणी तूं दफ़न कर धणी तूं कोन ॿियो वसीलो आहियां अल्लाह वाही न को ॿियो वसीलो आहियां अल्लाह वाही तारे कढ तबाही तारे कढ तबाही सजण थी सहाई सजण थी सहाई मुश्किल कुशा कर मुश्किल कुशा कर फर्श ते मां आहियां अर्श ते तूं आहीं फर्श ते मां आहियां अर्श ते तूं आहीं मथां को कहर जो मथां को कहर जो ककर तूं केराई मथां को कहर जो ककर तूं किराई बादल कोई मथां किरंदो न आहे पर जेका ककर में बिजली आहे न हे किरे धरतीअ ते हणी खॾा करे छॾे ज़बरदस्त थींदी आहे प्रभु अहिड़ी का बत्ती मथां खिवण काई किराइजनि बिजली किराइजनि फर्श ते मां आहियां अर्श ते तूं आहीं अर्श ते मां आहियां अर्श ते तूं आहीं मथां को कहर जो ककर तूं किराई मथां को कहर जो ककर तूं किराई सही की न सघंदुसि सही की न सघंदुसि सही की न सघंदुसि मां सभु खणो सिपाही सही की न सघंदुसि मां सम्झो सिपाही मुश्किल कुशा कर मुश्किल कुशा कर मुंहिंजी तूं ए माही मुश्किल कुशा कर मुंहिंजी तूं माई तड़े कढ तबाही तड़े कढ तबाही सजण थिय सहाई सजण थिय सहाई मुश्किल कुशा कर मुश्किल कुशा कर शहनशाह तूं आहीं मां नौकर निमाणो शहनशाह तूं आई मां नौकर
पंहिंजो शान ॾिस जाए न मुंहिंजो घर घराणो पंहिंजो शान ॾिस जाए न मुंहिंजो घर घराणो भगवान जी अॻियां ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। हे राजा रणजीत सिंह हो, उन जीवन जो कुझु ॻाल्हियूं अजीब आहिनि जंहिं जंहिं ॿुधियूं हुजनि। भिखारी पियो चएसि त मूंखे 100 गेनियूं ॾे। 100 गेनियूं छा कंदी? चई छा कंदुमि, मां कुझु आहे ई कोन, सुञो लॻो पियो आहियां। चई 100 गेनियूं खपई। चई शिकिल अथई? चई साईं मुंहिंजी शिकिल छा था ॾिसो, मुंहिंजी का शिकिल आहे? मिटी लॻी पई आहे मुंहं में, मुंहुं धोतल बि कान्हे, मुंहिंजी शिकिल छा? तव्हांजी शिकिल आहे? अॻे ॻाल्हाइण जा माण्हू कीअं हूंदा, कीअं कंहिं राजा सां महाराजा सां ॻाल्हाए। महाराज रणजीत सिंह उन सां ई ॻाल्हाए पियो हिकिड़ो भिखारी। चई साईं मुंहिंजी शिकिल त कुझु बि कोन्हे, तव्हांजी शिकिल आहे ॾियण जी? चई मां 100 जो 1000 ॾेई सघां थो। चई साईं पोइ तव्हां छा कयो? छा कयो? छा चईंसि? यार तूं पंहिंजी शिकिल ॾिस न राजा, तूं मुंहिंजी शिकिल छो थो ॾिसी? ॾिसणी अथई पंहिंजी ॾिस, ऐं पंहिंजी शिकिल ॾेई मूंखे ॾेई छॾ। चई हिनखे ॾियोसि, घर ठाहे बि ॾियोसि, ख़र्चो ॿर्चो सभु ॾेई छॾियोसि। 100 मेरूं कोन ॾेईसि, सॼो घर घाट सभु कुझु ठाहे वॾो दुकानु खोलाए वॾो वापारी सेठ करे छॾीसि। चई हाणे बसि, हाणे ॿुधाए मुंहिंजी शिकिल? चई साईं उहो हमेशह ईअं ई कंदा कयो न, तव्हां पंहिंजी मुंहिंजी शिकिल हींअर बि ॾिसंदव त अञा बि मुंहिंजी कुझु न आहे। तव्हां चवंदा मां पिनणो आहियां, तव्हां त शहनशाह आहियो, तव्हां हमेशह पंहिंजी शिकिल ॾियो, मुंहिंजी शिकिल न ॾिसजो। मुंहिंजी शिकिल भॻवान खे मूंखां पंहिंजी शिकिल ॾेखारणी आहे छा? शहनशाह तूं आई मनोकर निमाणो, शहनशाह तूं आई मनोकर निमाणो पंहिंजो शान ॾिस जाए न मुंहिंजो घर घराणो पंहिंजो शान ॾिस जाए न मुंहिंजो घर घराणो न बदनाम कर तूं न बदनाम कर तूं पंहिंजी बादशाही पंहिंजी बादशाही शाबाश सही। और पंहिंजो तूं नालो छो थो ख़राब करी? तुंहिंजी शिकिल सुठी आहे, उनखे त ख़राब न कर। मां तुंहिंजे शरण में आयो आहियां, तूं मूंखे मिड़ई पार कर, मुंहिंजी शिकिल न ॾिस, तूं पंहिंजी बादशाही जो नालो शान ख़राब कंदे छा? मुझसे ये अधम पापी उधारी न जाएंगे। भगवान चयो यार हाणे मां थकिजी पियो आहियां, हेॾा अधम हेॾा पापी, मुझसे अधम ये पापी उधारे न जाएंगे, तो फिर दीन बंधु आप पुकारे न जाएंगे। बिंदु चई पोइ तोखे केरु चवंदो? तुंहिंजो नालो ई आहे पतितन खे पावन करण वारो, पतितन खे पार कंदे पवित्र कंदे त ई तुंहिंजो नालो पतित पावन थींदो न। जे पतित पावन न कंदे त पोइ कोई माण्हू कपिड़े जो वापारी आहे, कपिड़े जो कमु छॾे ॾे, पोइ हुनखे बजाज चइबो, कपिड़े वारो चइबो? कोई लोह वारो आहे, लोह जो कमु न करे, पोइ हुनखे चइबो छा लोहार चइबो? कोई सुथार आहे त हुनखे सुथार करी चइबो, जॾहिं सुथार जो कमु करे थो। त भॻवान खे बि भॻवान करे था चऊं, भॻवान खे पतित पावन कोन करे था चऊं, भॻवान खे दीन दयाल छो था चऊं? चई साईं तुंहिंजो नालो कमु कंदे त नालो अथई न, त तूं पंहिंजो नालो हर भुर बदनाम, पंहिंजो नालो त ख़राबु न कर, असांजो नालो त कुझु आहे ई कोन, असांजो कुझु वेंदो ई न। हिकिड़ी ॻाल्हि इहा वीचार करणी आहे, प्रेम सां चओ श्री राम। न कर बदनाम न बदनाम कर तूं पंहिंजी बादशाही, न बदनाम कर तूं पंहिंजी बादशाही। मुश्किल कुशा कर, मुश्किल कुशा कर, मुंहिंजी तूं ए माही, मुश्किल कुशा कर मुंहिंजी तूं ए माही। तड़े कढ तबाही, तड़े कढ तबाही, सजण थिय सहाई, सजण थिय सहाई। मुश्किल कुशा कर, मुश्किल कुशा कर, ॾिठम दर दुनिया जा मूला बद नसीबी, ॾिठम दर दुनिया जा मूलाए बद नसीबी।
ॾिठम दर दुनिया जा हुआ बदनसीबी ॾिठम दर दुनिया जा हुआ बंद से भी आहा सही है ॾिठम दर दुनिया जा हुआ बंद सभई ॾिठम दर दुनिया जा हुआ बंद सभई पटियल दर ॾिसी आयो पहलाज पे ही पटल दर ॾिसी आयो पहलाज पे की न कढ जाए डगी की न कढ जाए डेई की धिके की न कढ जाए धिके की न कढ जाए घर मां गुनाही घर मां गुनाही धिके की न कढ जाए धिके की न कढ जाए धिके की न कढ जाए घर मां गुनाही धिके की न कढ जाए घर मां गुनाही मुश्किल कुशा कर मुश्किल कुशा कर मुंहिंजी तो ए माही मुश्किल कुशा कर मुंहिंजी तू माही तड़े कढ तबाही तड़े कढ तबाही तड़े कढ तबाही सजण थी सहाई तड़े कढ तबाही सजण थी सहाई मुश्किल कुशा कर मुश्किल कुशा कर भगवान खे जेतिरी प्रार्थना केरु करे दुनिया जा दर आहिनि अॼु न सुभाणे बंदि हूंदा खुलियल न हूंदा केरु ॾेई वेई केतिरो ईंदो पर भॻवानु आहे उनजो दर सदाईं खुलियल आहे तुंहिंजो दर दया जो खुलियल आहे सदाईं तुंहिंजो दर दया जो सदाईं खुलियल आहे खुलियल दर ॾिसी आयमि हाणे अंदरि आयो धिके कढंदी आहे तूं गुनाहीअ खे ॾोहीअ खे दर तां धिके मिड़ई कढजानि मुंहिंजी तो कुझु ख़्यालु कजांइ भाई जेकर त पोइ तूं एॾो गुस्सो न कर भॼन ॿियो बि तव्हांखे ॿुधाए छॾियो प्रेम सां चओ श्री राम रुगो रहम कर तूं रहम जा धणी 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 मेड़ई माफ़ कर तूं मेरी माफ कर तूं खताऊं खणी मेरी माफ कर तूं कदाऊं खणी रुगो रहम कर तूं रुगो रहम कर तूं रुगो रहम कर तूं रहम जा धणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी हिसाबन किताबन खे ॾेई छॾ ॿुड़ी साबन किताबन के ॾेई छॾ ॿोड़ी करे महर वञ जाए मालिक मुड़ी करे महिरबान जाए मालिक मुड़ी मददगार कोन्हे हाँ हिकिड़ी ॼणी मददगार कोने हाँ हिकिड़ी ॼणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी ॾिसां ॾोह दिल तां ॻरे थी पई साडो दिल ता डरे थी पई रुगो आस तुंहिंजी ठरे थी पई रुगो आस तुंहिंजी करे थी पई
दवा दर्द हिन खे थी घुर्जे घणी दवा दर्द हिन खे थी घुर्जे घणी नेड़ई माफ़ कर तूं खताऊं खणी मेरई माफ़ कर तूं खताऊं खणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी ज़रिय ऐं ज़रिय ते जे वेहंदे रुसी ज़रियत जे वेहंदे रुसी ज़रिय ऐं ज़रिय ते जे वेहंदे रुसी ज़रियत जे वेहंदे रुसी अॻे मां मुसियल वेंदसि वेतर मुसी आगे मां मुसल वेंदसि वेतर मुसी अॻे मां मुसियल वेंदसि वेतर मुसी आगे मां मुसल वेंदसि वेतर मुसी किरियल खे किराइज न तूं धक हणी केरल केरल केराइज तूं धक हणी किरियल खे किराइज न तूं धक हणी केरल के केराइज न तूं धक हणी बेड़ई माफ़ कर तूं खताऊं खणी मेरई माफ़ कर तूं खताऊं घणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी निमाणी मां पहला ज बेवस बंदी 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 बिना तो सुझे कान काई कंधी बिना तो सुझे कान काई कंदी बिना तो न बिना तो सुझे कान काई कंधी बिना तो सुझे कान काई कंदी बुडल तार बेड़ी तूं बाबल बणी बुडल तार बेड़ी तूं बाबल बणी मुंहिंजी बुडल तार बेड़ी तूं बाबल बणी बुडल तार बेड़ी तूं बाबल बणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी रुगो रहम कर तूं रहम जा धणी ओ मेड़ई माफ़ कर तूं मेरई माफ़ कर तूं मेड़ई माफ़ कर तूं मेरई माफ़ कर तूं खताऊं खणी मेरई माफ़ कर तूं खताऊं खणी रुगो रहम कर तूं रुगो रहम कर तूं रुगो रहम कर तूं रहम जा धणी